पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अॻूणनि सूबाई वज़ीरनि शर्जील मेमण ऐं अॻूणनि ॿिनि धारदार मुलाक़ातूं कयूं आहिनि, जिन दौरान अॻूणनि सूबाई वज़ीरनि पंहिंजे खातनि जी कारकर्दगी बाबति पीपी चेयरमैन खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अॻूणनि सूबाई वज़ीरनि शर्जील मेमण, ज़िया अब्बास शाह, सिहत खाते के अॻूणे पार्लियामानी सेक्रेटरी कासिम सूमरो, अॻूणे सूबाई वज़ीर साजिद जोखियो, पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़े, दादू के अॻूणे MPA पीर मुजीब, पीपल्स पार्टी में ताज़ो शमूलियत कंदड़ अॻूणे MPA शहरयार महर ऐं ॿियनि धारदार मुलाक़ातूं कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान अॻूणनि सूबाई वज़ीरनि पंहिंजनि खातनि जी कारकर्दगी बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपल्स पार्टी सिंध के सदर सेनेटर निसार अहमद खोड़े ऐं इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां धारदार मुलाक़ात कई वई। मुलाक़ात दौरान निसार अहमद खोड़े ऐं शर्जील मेमण तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुल्क ऐं सिंध जी मजमूई सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां थरस सां तालुक़ रखंदड़ अॻूणे MPA ऐं सिहत खाते जे अॻूणे पार्लियामानी सेक्रेटरी कासिम सिराज सूमरो मुलाक़ात करे बिलावल भुट्टो खे सिहत जे शोबे में थींदड़ डेवलपमेंट बाबति आगाही ॾिनी। कासिम सिराज सूमरो ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 5 सालनि दौरान SIUT मां दुनिया जे 1.5 करोड़ माण्हुनि मुफ़्त इलाज करायो, जिन मां 6,844 मरीज़नि जे गुर्दनि जी पेवंदगारी कई वई। कासिम सूमरो वधीक ॿुधायो त 5 सालनि दौरान जिना अस्पताल कराचीअ जे साइफर नाइफ ऐं केमोथेरापी यूनिट मां 15 मुल्कनि ऐं पाकिस्तान जे 167 शहरनि सां तालुक़ रखंदड़ 2,657 मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वियो, जंहिं जे इलाज ते $3 अरब खां वधीक ख़र्च आयो। संदसि चवणु हो त गंबड़ अस्पताल में पिणु 5 सालनि दौरान 756 जेरे जूं पेवंदगारियूं ऐं 141 गुर्दनि जूं पेवंदगारियूं कयूं वयूं। कासिम सिराज सूमरो NICVD बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त 5 सालनि में पूरे मुल्क मां 1 करोड़ 27 लख मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वियो, जिन मां 1 लख खां वधीक एंजियोप्लास्टीज़ ऐं 25,000 खां वधीक दिलि जा ऑपरेशन कया विया। संदसि चवणु हो त ट्रामा सेंटर कराचीअ में 17 लख मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान अॻूणे सूबाई वज़ीर ज़िया अब्बास शाह पंहिंजी कारकर्दगी पेश कंदे चयो त 5 सालनि दौरान सिंध में 6,631 किलोमीटर रोडनि जी तामीर कई वई। संदसि चवणु हो त ॿोॾ सबबि 8,600 किलोमीटर रोड तबाह थिया, जिन जी बहाली जो कमु तेज़ीअ सां जारी आहे। उन मौक़े ते टंडो अलियार जे मौजूदा सियासी सूरत हाल ते पिणु ॻाल्हियूं कयूं वियूं। अॻूणे सूबाई वज़ीर साजिद जोखियो पीपी चेयरमैन सां कयल मुलाक़ात दौरान ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त सिंध में ॿारनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जोगा क़दम खणण सां गॾोगॾु मंशियात जे आदी माण्हुनि खे मंशियात छॾाइण लाइ ख़ासि मर्कज़ तामीर कया विया आहिनि। साजिद जोखियो पंहिंजे तक PS 87 मलीर बाबति बिलावल भुट्टो ज़रदारी खे आगाही ॾींदे ॿुधायो त संदसि तक में 1 कैडेट कॉलेज, 1 लॉ कॉलेज, 3 गर्ल्स कॉलेज ऐं 2 अस्पतालूं ठाहिरायूं वयूं आहिनि। अॻूणे सूबाई वज़ीर ऐं MPA अवेस कादिर शाह बिलावल हाउस कराचीअ में पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात करे सखर जी सियासी सूरत हाल बाबति आगाही ॾिनी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात दौरान अॻूणे MPA पीर मुजीब दादूअ जी सियासी सूरत हाल समेत अवामी मसइलनि ऐं उन्हनि जे हल लाइ खयल क़दमनि बाबति आगाही ॾिनी। उन मौक़े ते म्यूनिसिपल कमेटी दादू जो चेयरमैन पीर दानिश पिणु मौजूदु हो। ताज़ो GDA छॾे पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़ अॻूणे MPA शहरयार महर पिणु पीपल्स पार्टी जे चेयरमैन सां मुलाक़ात कई, जंहिं दौरान शिकारपुर जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वियूं। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां अॻूणे MPA मुराद अली शाह भिरिया वारे पिणु मुलाक़ात कई, जंहिं दौरान मुराद अली शाह जो फर्ज़ंद हसन अली शाह पिणु मौजूदु हो। उन मौक़े ते नौशरो फिरोज़ जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां PP अॻवान एहसान सुंदराणी, ताज़ो पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़ लियारी वासी उस्मान हिंगोरो ऐं ॿियनि पिणु धारदार मुलाक़ातूं कयूं।